न्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रींग जी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नवरात्रा शुरू थी चुका आहिनि। इन बाद दशहरे जो ॾिणु ईंदो, सच जी कूड़ मथां सोभ ऐं पोइ रोशनाइनि जो ॾिणु दीपावली ॾियारी ईंदी आहे। सभिनीनि खे इन्हनि ॾिणनि वारनि जूं वाधायूं हुजनि। चइनिनि तरफ़ सुख शांति अमन अमान रहे, अहिड़ी नवरात्रनि ऐं ॿियनि ॾिणनि वारनि जे पवित्र मौक़े ते प्रार्थना आहे। देवी माता महर जा मींहं वसाए। नवरात्रनि दौरान देवी माता जे मंदरनि में श्रद्धालु वञी पूजा आराधना कंदा आहिनि। नवरात्रनि में किन कुटुंबनि जूं ज़ालूं मंदर न वञनि। अहिड़नि कुटुंबनि जा मर्द देवी जी पूजा पाठ करे विर्त रखनि ॾाढी नाराज़ आहिनि ऐं वॾी पैमाने ते श्रद्धालु नियम सां 9 ॾींहं देवी माता जी उपासना ऐं पूजा आराधना कनि। नवरात्रा 2 भेरा ईंदा आहिनि। हिन खां पहिरीं जॾहिं थधिड़ी जा ॾिण ईंदा आहिनि, तॾहिं बि देवी माता जे पूजा कनि ऐं किन ॿारनि मथां माता जी महर थिए त ॿारनि खे छंडो हणनि। शीतला माता जी पूजा कनि, माता जा ओराणा ॻाइनि। देवी तो शरण तो शान, ही लक लंघे बछड़ा पवंदा पार, ठार माता ठार जग जे बछड़नि खे ठार। हिन महीने में नवरात्रनि में 9 ॾींहं हलण खां पोइ 10 ॾींहं ते दशहरो ईंदो आहे। इन ॾींहं ते रावण जो अंत थियो। इनखे अहंकार जो अंत ऐं सच जी कूड़ मथां सोभ तौर विजयदशमी तौर बि दशहरो मल्हायो वेंदो आहे। इन ॾियारे झांकियूं बि निकिरनि। दशहरे खां पहिरीं रामलीला जा मंज़र नज़र ईंदा। दशहरे जे 15 ॾींहंनि खां पोइ उमावस जी अनोखी राति ईंदी आहे, जंहिं राति अर्श तां फर्श ते तारनि जी बारात लही अचे। जगमग जगमग जोत जलंदड़ टिमटिमाईंदड़ ॾिया इन हसीन राति खे वधीक ई रंगीन बणाए छॾनि। इन जगमगाईंदड़ राति ते मर्यादा पुरुषोत्तम 14 साल बनवास काटे राजगद्दीअ ते वापसि अची वेठो। ॾियारी ते माता लक्ष्मी जी पूजा कनि ऐं दीपावली जो जश्न मल्हायो वेंदो आहे। नवरात्रनि जा आख़िरी 3 ॾींहं दुर्गा अष्टमी, महानवमी ऐं विजयदशमी मां भगवती जी ख़ासि पूजा कई वेंदी आहे। के वरी काली जी पूजा पाठ कनि। बंगाल में ही ॾिणु वॾे पैमाने ते मल्हायो वेंदो आहे। देवी शक्ति जो स्वरूप आहे। अव्हां खे नवरात्रनि ऐं ॿियनि ॾिणनि वारनि जूं वाधायूं ऐं शुभकामनाऊं पेश कंदे नव न्यापो जे ईंदड़ प्रोग्राम ताईं मां बीना श्रींग जी अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाही, सदाईं गॾु।